अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सभी दोस्त दिल जी मोहब्बत सा बावत बुलंद मदीने जे मीर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक दो नजरान पेश। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदन अबदा। मां पंहिंजी तकरीर इन शेर के जरिए शुरू करण चाहियां थो। वो अर्श के चिराग हैं वो अर्श के चिराग हैं मैं उनकी कदमों की धूल हूँ। वो अर्श के चिराग हैं मैं उनकी कदमों की धूल हूँ। ए जिंदगी गवार हो मैं गुलाम रसूल हूँ। सब सुभान अल्लाह। बागी जन्नत में मुहम्मद मुस्कुराते जाएंगे बागी जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे। गिरेंगे फूल रहमत के हम उठाते जाएंगे। साईं सदाई करीमती सिंधु सुकार साईं सदाई करीमती सिंधु सुकार। दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। कारी खरते पेरो साईं कारी खरते पेरो साईं किए तवायत खैरा साईं किए तवायत खैरा साईं। कुंधड़ मुझी सिंध जाता कुछ जन लाश में जाए तो ढेर था लग जन किए तवायत खैरा साईं किए तवायत खैरा साईं। जुगे असांजे कखन पनंजे जुगे असांजे कखन पनंजी नजर आउन ते दुश्मनन जी नजर आउन ते दुश्मनन जी। रखिया एली थी दौलते दुखी दुखी बरी पैया आमंग दिल जी डरी पैया निबान रत सा बरी पैया। सब तो सुभान अल्लाह बाबा ने बुलंद चो सुभान अल्लाह। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। बिरादरान इस्लाम साहबा सगोरा फरमाइन था हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदे चेहरे मुबारक में एडो तनूर हुंदो हो। मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदे चेहरे मुबारक में एडो तनूर हुंदो हो जिनके लफ्ज़न में बयान न तो कर सकते। मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदी दाढ़ी मुबारक ऐ मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदे सीना मुबारक छायल हुंदो हो। जरे मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदे पटके मुबारक में नूर जो जन नूर जो लाटू पयो निकरण अल्लाह जी ज़ात जो कसम मुझे साईं जिंदे पटके में एडो तनूर हुंदो। मुझे साईं जिंदे पटके मुबारक में एडो तनूर हुंदो जब तनूर जो लाटू पयो निकरण। ऐ हदीस पाक में अचे तो जरे मुझे साईं हलंदा होया ऐ जरे घुमंदा होया मुझे साईं जिंदे हलन चलन जो इंतजार नौरे हुंदो हो। हदीस पाक में अचे तो साहबा सगोरा फरमाने था कदे ख्यालदार हुंदा कदे मुझे साईं ख्यालदार हुंदा कदे लज्जदार हुंदा। कुंवारी न्याणी जी अखि में एतरी लज न होती हुई जतरी पाक मोहम्मद जी अखि में खया हुंदो। साहबा सगोरा फरमाइन था जरे असांजी पाक मोहम्मद जे चेहरे जी प्यास कंदा से असांजा थक भी लई वेंदा। सब सुभान अल्लाह के अल्लाह वारे चवण में चयो अल्लाह से यारी मिल गई सरदारी। सब सुभान अल्लाह बाबा ने बुलंद चो सुभान अल्लाह बैयत बुलंद करे तो सुभान अल्लाह। अल्लाह से यारी मिल गई सरदारी अगर करेगा तू लड़ाई अगर करेगा तू लड़ाई तो नहीं होगी पढ़ाई। मखलूक से यारी लग गई बीमारी
लग गई बीमारी, अगर लगाएगा तो मोबाइलों से यारी तो नहीं होगी पढ़ाई। हजरत उमर तो फरमाए रात थी भैया, रात जो वक्त ईशा जी नमाज पूरी थी भैया, हर को पंहिंजे पंहिंजे घर मोटी वियो आहे। मां मस्जिद में वेही रहियमि, मां चयमि त थोरो ज़िक्र करे पोइ घर तो वञा। थोड़ी देर गुज़री आहे, जनाब सिद्दीक़ अकबर पहुची वियो आहे। हजरत जनाब सिद्दीक़ अकबर पहुची वियो आहे। मां सोचम त ॻाल्हि चाहे, मां सोचम त ॻाल्हि चाहे। थोड़ी देर गुज़री, जनाब अबू बकर दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते वियो आहे। मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दरवाजो खड़काए, मुझे साईं के सॾु कई, मुझे साईं सॾ जो जवाब ॾिनो ऐं मुझे साईं ॿाहिरि आया। हज़रत अबू बकर साईं जनाब अबू बकर मुझे साईं के सलाम कयो, मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब अबू बकर के सलाम जो जवाब ॾिनो। सब तो सुभान अल्लाह, बावदे बुलंद तो सुभान अल्लाह। जनाब अबू बकर के सलाम जो जवाब मिलो जरे मुझे आका बाहर आयो। हजरत अबू बकर मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन मुबारक जो पसवरा करे रहियो आहे। मुझे साईं जा हथ चुमे पियो, न मिठो मोहम्मद तो ॻाल्हाए न जनाब अबू बकर तो ॻाल्हाए, चुप चुप लगी पई आहे। अजब मंज़ूरो आहे। मां अमन चयमि त मुझे दिल में ख्याल आयो, हजरत अबू बकर नमाज में गॾु हुया, वरी खलिया विया। महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे अबू बकर जे चेहरे के तौल से ऐं मुझे अबू बकर मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे के तौल से मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी बैठो आ, अबू बकर भी बैठो आ। थोड़ी देर गुजरी आ, अबू बकर मुझे साईं के फरमायो साईं खाने मुझे इजाजत दो, मां पंहिंजे घर मोटी वञा। मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाने हज़रत अबू बकर के जनाब अबू बकर के सलाम जनाब अबू बकर के इजाजत ॾिनी आहे। मुझो साईं भी घर अचनि पिया ऐं जनाब अबू बकर भी पंहिंजे घर ॾे वापसि वञे थो। चले अबू बकर पंहिंजे घर ॾे वापसि थो वञे। ॿिनि ॾींहंनि खां पोइ मुझे आका जी ख़िदमत में अर्ज़ कयो या रसूलल्लाह अगली रात हुई, रात जो महजरो हुयो, समझ में ना अचे पियो, मूंखे ॻाल्हि समझ में न आई। मां मस्जिद में वेठो हुयुमि, मां चयमि त थोरो ज़िक्र करे पोइ घर थो वञा। थोड़ी देर गुज़री, हेॾो जनाब अबू बकर निकितो आहे। जनाब अबू बकर निकितो आहे। चरे जनाब अबू बकर तव्हांजे दरवाज़े ते आयो, तव्हांजो दरवाज़ो खड़काए, तव्हांखे सॾु कई, तव्हां सॾ जो जवाब ॾिनो आहे। अबू बकर तव्हां बि ॿाहिरि आया हो। अबू बकर तव्हांजा हथ चुमे पियो, तव्हां अबू बकर जे चेहरे के पिया ॾिसो, अबू बकर तव्हांजे चेहरे के पियो ॾिसे। हज़रत उमर को फरमाए ए अल्लाह जा नबी ॻाल्हि चाहे ॿुधाए। मुझो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर के फरमायो ए उमर तोखे मुझे अबू बकर जे मकाम जी ख़बर न आहे। अच त मां मोहम्मद तोखे अबू बकर जो मकाम तो ॿुधाया। जनाब अबू बकर जो मकाम तो ॿुधाया। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर के ए उमर तू घरे वेंदो आ, ए उमर तू घरे वेंदो आ, तोखे बुख लॻंदी आ, तू छा कंदो आ के अल्लाह वारे चरण में चयो उमर कबूल उमर काबिल, उमर कबूल उमर काबिल, उमर दुआ ए पैगंबर उमर मकबूल, उमर दुआ ए पैगंबर उमर मुराद रसूल। सब सुभान अल्लाह। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत उमर के तो फरमाए ओए उमर तू घरे वेंदो आ, तोखे बुख लॻंदी आ, पोइ तू छा कंदो आ। जॾहिं अगली रात जनाब अबू बकर के बुख लगी हुई, पोइ मां के ॿिए के दरवाजे ते वञे, मां मोहम्मद जे दरवाजे ते आयो, मां मोहम्मद के सॾु कये, मां मोहम्मद सॾ में अची मिलियो मांस। ए उमर अबू बकर के बुख लगी हुई, मानी घर में मानी न हुयसि,
मां मोहम्मद जे दरवाजे ते आयो। पोइ हज़रत उमर फरमायो साईं जॾहिं अबू बकर तव्हां जे दरवाजे ते आयो पोइ तव्हां खां मानी घुरे। मुंहिंजे साईं फरमायो न न मूंखां मानी तो कोन घुरे। ए उमर तोखे मुझे अबू बकर जे मक़ाम जी ख़बर नाहे। जॾहिं मुझो अबू बकर मां मोहम्मद जे चेहरे जी ज़ियारत कंदो आहे अबू बकर जा उंज भी लही वेंदी आहे बुख भी लही वेंदी आहे। सब सुभान अल्लाह के अल्लाह वारे चवण में चयो कि अल्लाह वारे चवण में चयो बाग़ जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे गिरेंगे फूल रहमत के हम उठाते जाएंगे। सबसे सुभान अल्लाह। हज़रत अबू बकर तो फरमाए हुब्बिबा इलैहि मिनद दुनिया सलासो उन्ज़ुरु इला वजहि रसूलिल्लाह अन्नफ़ाक़ु अला रसूलिल्लाह अन्नफ़ाक़ु माली अला रसूलिल्लाह। मूंखे हिन दुनिया में टे शयूं सभ खां वधीक पसंद आहिनि। पर हज़रत अबू बकर तो फरमाए पहिरियों अखि मां अबू बकर जी हुजे चेहरो पाक पैगंबर जो हुजे। सब तो सुभान अल्लाह। ॿियो हज़रत अबू बकर तो फरमाए माल मुझो हुजे ख़र्च करण वारो अल्लाह जो महबूब हुजे। टियों हज़रत अबू बकर तो फरमाए आयशा न्याणी पर आयशा न्याणी मुंहिंजी हुजे पर न्याणी पाक पैगंबर पर रानी पाक पैगंबर जी हुजे। सब तो सुभान अल्लाह। छो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जो ज़िक्र भी कुरान में मिठे मोहम्मद करीम जो ज़िक्र भी कुरान में आहे। जिन वण जी निस्बत हज़रत आदम सां हुई उन वण जो ज़िक्र भी कुरान में आहे। जिन वण जी निस्बत मदीने जे अमीर सां हुई उन वण जो ज़िक्र भी कुरान में आहे। वरी रब करीम हज़रत आदम के तो फरमाए वला तक़रबा हादिहि शजरत फतकूना मिनल ज़ालिमीन। ए आदम यानी ए आदम उन वण ते वेझो न वञिजा मता उहो ज़ालिमनि मां बची पवे तो ते ज़ुल्म करे विझे यानी तो के जन्नत का बार कर रहा है चले। मालूम तो उन जिन वण जी निस्बत हज़रत आदम सां हुई उन वण हज़रत आदम के जन्नत का बार कर रहा है चलो। वरी रब करीम सल्लल्लाहु फरमायो इन्नल्लज़ीना आमनू युबायिनुका इन्नमा युबायिउनल्लाह। ए मुझा महबूबा जिन खुशनसीब उन वण जेठा तुझे हद ते बैयत कई मां अल्लाह भी उन खां राज़ी थी वयमि ऐं उन्हनि जे दिलनि जे राज़नि वाक़िफ़। ए कलमे वारो जिन ॻाल्हि समझो जॾहिं असां हज़रत आदम जे ज़िक्र में ऐं मिठे मोहम्मद करीम जे शान में जॾहिं असां को फ़र्क़ु महसूस कंदा आहियूं त पोइ जिन वण जी निस्बत हज़रत आदम सां हुई उन वण हज़रत आदम खां जन्नत खां ॿाहिरि कढाए छॾियो। हदीबी के मैदान वारे 1500 साहबी के अल्लाह का जन्नत जी टिकट वठी ॾिनी ऐं जिन वण जी निस्बत मदीने जा मीर सां थी भई उन वण मदीने जे मीर मुस्तफा जे हथ ते सावेरे में फैयत कई। अल्लाह तबारक व तआला उन वण अल्लाह तबारक व तआला के अर्ज़ कयो अल्लाह महबूब मुस्तफा जे 1500 साहबी के जन्नत ॾेई अथनि। सब चओ सुभान अल्लाह। बावदे पढ़ो चओ सुभान अल्लाह। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र भी कुरान में आए। मिठे मोहम्मद करीम जो ज़िक्र भी कुरान में आए। जनाब नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग वाइस कयो। जनाब नूह अलैहिस्सलाम जी 950 साल तबलीग जी बरकत ॾिसो। 950 साल तबलीग जे करे सिर्फ 80 ॼणा मुसलमान थिया ऐं मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 63 साल ज़िंदगी जी बरकत ॾिसो जो मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जा ऐलान वारा अॻियां 40 साल कटे छॾिया। बाक़ी रुगो बचा 23 साल। उन्हनि 23 सालनि जी बरकत ॾिसो
जनाब हजरत मीठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 23 सालन रोगो 23 सालन जी बरकत नसीब हो अल्लाह तबारक व तआला 1500 साल सवा लाख साहब मीठे मोहम्मद करीम ते कलमो पढ़ो जन्नत जा हकदार बंदी वया वरी रब करीम फरमायो रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु ए मुझे महबूब जा साहब की मा अल्लाह का राज़ी थी वया मा अल्लाह भी उनका राज़ी थी वया सब सुभान अल्लाह नजर तक जाए ओ गौर जान बिलावल वासे जा मुसलमान नजर तक जान हजरत मूसा नबी रड़ियो पयो करे फरमाया तो रब्बी अरकनी ए अल्लाह ए मुझा मौला तू पंहिंजे तेरे जो दीदार करा तू पंहिंजी ज़ियारत करा रब तू पंहिंजे तेरे जी ज़ियारत कराई वरा रब्बी वरी रब करीम फरमास लन तरानी ए मूसा तुम अल्लाह के हरगिज़ न तो ॾिसी सके फरमा अल्लाह का तू हरगिज़ न तो ॾिसी सके वरी हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमाया तो अल्लाह कुर्ब कर करम नवाज़ी कर रब मेहरबानी कर अल्लाह तू पंहिंजो दीदार करा वरी मुझे अल्लाह फरमाइस लन तरानी मूसा तुम अल्लाह के हरगिज़ न तो ॾिसी सके जॾहिं हजरत मूसा चुप भी न थो करे पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाइस मूसा तू रसीना जबल ते चढ़ी अच मां अल्लाह पंहिंजे अनवार जे तजले वा हिक नूर जी तजली तू रसीना जबल ते सजाए तो जे अगर तू उन जी सत सही वए त पोइ तू मां अल्लाह के ॾिसी सघंदे जॾहिं तू हजरत मूसा अलैहिस्सलाम तू रसीना जबल ते वयान अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अनवार जे तजले खां हिक नूर जी तजली तू रसीना जबल ते सजिया हजरत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी ज़मीन ते गिरी पियो वरी कुरान तो फरमाए फखरा मूसा सईका यानी मूसा त बेहोश थी ज़मीन ते गिरी पियो अल्लाह तबारक व तआला मूसा के फरमायो ए मूसा तुम अल्लाह जे अनवार जे तजले मां हिक नूर जी तजली जी सत नाए सही पो अल्लाह के कीअं तू ॾिसी सघंदे मां पंहिंजी तकरीर इन शेर जे ज़रिए ख़त्म करण चाहियां थो जमील खोड़ा आहिनि पर अजमल मोहम्मद मुस्तफा हसीन खोड़ा आहिनि पर आसन मोहम्मद मुस्तफा सब तो सुभान अल्लाह बाबा दे बुलंद चो सुभान अल्लाह बैयत बुलंद करे चो सुभान अल्लाह शरीफ खोड़ा आहिनि पर अशरफ रुगो मोहम्मद मुस्तफा शरीफ खोड़ा आहिनि पर अशरफ मोहम्मद मुस्तफा फज़ाइल खोड़ा आहिनि पर फज़ाइल अफजल मोहम्मद मुस्तफा इमाम खोड़ा आहिनि पर सोनो नबी इमामन जो भी इमाम आहे इमाम खोड़ा आहिनि पर सोनो नबी इमामन जो भी इमाम आहे उस्ताद खोड़ा आहिनि पर सोनो नबी उस्तादन जो भी उस्ताद आहे रहबर खोड़ा आहिनि पर सोनो नबी रहबरन जो भी रहबर आहे।